Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझे अमा पोपरी मुझा बच्चा तुझे न मथे ते मां या कारी चादर ॾिसी नथो सघां मुंहिंजा बाबा या कारी चादर ॾिसी नथो सघां बाबा मुंहिंजा बच्चा मूंखे कुल कायनात कारी खूब उदा नजर थी अचे मुझी हिम्मत मुझो हौसलो बाबा सब खत्म थी चुको थई मुझी पोपरी सब खत्म थी वियो जने न मां तुझे न मथे ते या कारी चादर ॾिठी बाबा ही कारी पोती मारुगो बेवा बणजण जे दुख में नाहे पाती ही त ॾेह जे ॾाढनि मुर्सनि जे खिलाफ एहतजाज आहे मूंखे ख़बर आहे त मरी वयल वापस नाहे ईंदा बाबा ॾिस मां तुंहिंजी बहादुर धी आहियां न ओ अम्मा मुंहिंजा बच्चा मुंहिंजी पोपरी दुख कीअं न आहे आहे दुख मुझा बाबा आहे दुख आहे बाबा मां सच थी चवां मूंखे को बि दुख कोन्हे दुख तॾहिं थिया जॾहिं ॾाढा मुड़ुस ॾाढा ई करे मुंहिंजे मुड़ुस जो खून माफ़ कराइना बाबा ॿुध पीउ पुट जो खून बख़्शे सघे थो ऐं भेण भाउ जो एवज़ माफ़ करे सघे थी पर का बि वञी पंहिंजे मुड़ुस जो खून कोन माफ़ कंदी बाबा छा तू सोभारे खे पंहिंजे मुड़ुस वलण जो खून माफ़ न कंदी न बाबा न मां पलांद करे ॾेखारींदीमांव क़यामत जे ॾींहुं इहा ई कारी पोती मुंहिंजे मथे ते हूंदई बाबा ऐं जे सोभारे खां मां पलांद न वठी सघियसि त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी अदालत में हूंदी मां बाबा ऐं हू सोभारो बि मुंहिंजा बच्चा मुंहिंजा बाबा जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी हुई त पंहिंजे हिन बाबल खे अॻुवाट छो न ॿुधाई पंहिंजे हिन पीउ खे अमा बाबा मां राज जे साम्हूं सुभाणे खे सब कुछ माफ़ करे आयो आहे जेकॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर राज खे पई त राज जे साम्हूं मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी मुंहिंजी हाय राज जे साम्हूं मां कंध खणी हलण जहिड़ो बि न रहंदुसि बाबा बचल खान आहे न इहो मूंखे इहे भाकुर पाए मिलंदो आहे जॾहिं हुनखे हिन ॻाल्हि जी ख़बर पई ख़बर अथई पोइ भाकुर त परे जी ॻाल्हि आहे मूंखे हथ बि न ॾींदो हथ बि न मिलाईंदो मूंसां ऐं इहो ई बचल खान मूंखे हिन ॿिनि आंगुरनि सां हथ ॾींदो हिन ॿिनि आंगुरनि सां हीअं करे ठीकु आहे बाबा ठीकु आहे जेकॾहिं तोखे पलांद ई करणो आहे न भली पलांद कर मां तोसां गॾु आहियां ही बाबल तोसां तुंहिंजो पीउ गॾु आहे मां तोखे न रोकींदुसि पर बाबा हिन राज में न रही सघंदासीं बाबा मूंखे रहणो बि इन ई राज में आहे ऐं मां पलांद बि करे ॾेखारींदसि ऐं ही ॾिस बाबा सींध जो वाइदो थी कयां
त सॼे राज मां तव्हां ॾे को बि अख खणी कोन ॾिसंदो। हाँ बाबा, तू मुझी धी है, यो सब कुछ तू करे सकी थी। हाँ, के खबर भी कोन पौंदी ये सब कुछ किए थी यो, ये तू करे सके थी। पर अम्मा हिकड़ी गाल जरूर चवंदो सां, खुदा ॾिसण वारो थई। बाबा सुभाणे जे कॾहिं कचहरीअ में मूंखां केरु पुछी वठे त बाबा मां कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदुसि, छा चवंदुसि, कहिड़ो जवाबु ॾींदुसि उन्हनि खे? ओ मोहम्मद सादिक, ओ सादिक। अदा भोग बाबा बाहर छो बीठो हुई? अंदर अचो, अंदर अचो। यार कीअं अचां? चई थो त भला अचां थो, पर भली न्याणी वेठी आहे इद्दत में, उन खे भला अंदर कमरे में मोकिल त पोइ अचां। चाचा भोग, न्याणियूं इद्दत में पी जॾहिं खां पर्दो नाहिन कंदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अम्मा अल्लाह साईं पंहिंजी पनाह में रखंदो। अदा सादिक बेली मूंखां बीठे पैर हाल हाल वठ त मां हलां। भोग बीठे पैर त मां पंहिंजे दुश्मन खां बि हाल अहवाल न वठंदो आहियां, तू त मुंहिंजो पंहिंजो ई। रे बाबा बस यार चई थो त पोइ घड़ी कोन वेहां थो। अम्मा पोपरी चांहि ठरी वई आहे, बाबा गरम करे खणी अच। ऐं हा चाहे भोग जे लाइ बि चांहि खणी अची जा। मुर्शिद साईं, अॼु हिकिड़ी इजाज़त ॾियो त हिकिड़ी हुज्जत कंदुसि। खलीफ़ा बाबा ख़ैर त आहे? मुर्शिद साईं, सॼी ज़िंदगी तव्हांजी ख़िदमत कई अथमि, पर मुंहिंजो घर आबाद न थी सघियो। हिन वक़्त ताईं लॼ लिकाइण ख़ातिर यको चवंदो रहियुसि त मुंहिंजी शादी थियल आहे, मुंहिंजो घर आहे, मुंहिंजा बचड़ा आहिनि। बाबा खलीफ़ा मां ॼाणा थो तूं जेको चवण थो चाहीं, शादी करण थो चाहीं न बाबा? मुर्शिद साईं, बसि पंहिंजो घर आबाद करण थो चाहियां। मुंहिंजो रब कंदो जग जहान वांगुरु तुंहिंजो घर बि आबाद थी वेंदो। ॾातू बाबा ख़ैर त आहे न? ॿई सुबुह साण पंधु पिया आहियो। बाबा साईं असांखे रुगो एतिरो ॿुधायो त कल्ह सोभारे खान वारा ऐं संदसि राज तव्हां वटि कीअं आया साईं? बाबा पीराणा, असांजे दर ते त जेको जहिड़ी नियत सां ईंदो आहे असां उनखे ख़ाली न आहियूं मोटाईंदा। मुर्शिद साईं बसि एतिरो ॿुधायो त सोभारे जी नियत नेक आहे या नियत में ख़लल अथसि? नेक इंसाननि जी नियत ई नेक हूंदी आहे, सोभारे जी नियत में नेकी किथां अचे? करम खान जी मिल्कियत जी मालिकी करण आयो हो। माना त सोभारो सज़ा खां बची बि सुधरी न सघियो। पीराणा जे न सुधरियो न त इन खे सुधारण सवलो आहे। बाबा ॾातू अखर वारा इंसान इज़त जी ॿोली सम्झंदा आहिनि। बाबा करम खान जा ॿाहिर किथे आहिनि? उहे ई अचे सोभारे खे सबक़ ॾींदा। बाबा जहिड़ी 60 तहिड़ी 23 करम खान जा ॿाहिर करम खान जहिड़ा ई हूंदा न। सोभारे खे सज़ा असां पाण ॾींदासीं ऐं सज़ा बि उहा ॾींदासीं जो मरण घड़ीअ ताईं यादि रखंदो। न ॾातू बाबा ही वक़्तु सोभारे खे सज़ा ॾियण जो न आहे, सोभारे खे निसरी निर्वार थियण जो। त हू चाहे छा थो? करम खान जी मिल्कियत खपेसि न, मुड़ुस आहे न, बनियुनि में पेर पाए त ॾिसे। असांजे पुॼण खां पहिरियों ई हारी कोॾर सां सिर धड़ खां धार करे छॾींदासीं। पीराणा पइजी वई ख़बर, हल त हली सादिक सां सलाह कयूं। ईअं न त इहो सोभारो चोरीअ चक पाए वञे ऐं बचल कान हुनखे माफ़ करे छॾे। अच
धाणी सवेर हट बंदि करे आयो आहीं। शहर वञिणो अथई छा? शहर वहर कमला कोन थो वञा। सुबुह सुबुह सां इहे ॿई ठिकर निभागा मोह लॻा, सॼो उजाड़ दुकान ते को ग्राहक ई न आयो। हेतिरे ताईं जेको ॿार बि कोन आयो जेको खट मिठड़ा वठे। दिलगीर न थी धाणी, भॻवान भलो कंदो। वरी सुभाणे हट खोलजांइ। ऐं ॿी ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजे भाउ लाइ बचल खान खां पुछई? बचल खान खां पुछो त मूं न हा कई आहे। तूं भले पंहिंजे भाउ खे फोन कराए, अचे रहे अची हिते। मां अॼु ई फोन करायांसि थी, सुभाणे ताईं पुॼी वेंदो। पर पंहिंजे भाउ ऐं भाॼाईअ खे कमला सम्झाए छॾिजांइ त आसूदेमल जी इज़त जो ख़्यालु रखे, सॼे राज में मेठ ऐं मोहबत सां गुज़ारे। तो वारो भाउ त बराबरि खणी मोचाड़ो वीचारो साधो आहे, पर हुनजी ज़ाल वॾी तिखी तबियत वारी थी। ख़्यालु कजांइ। धाणी मां भाॼाईअ खे सम्झाए छॾींदसि। धीरज सां सम्झाईंदासीं कमला, धीरज सां, त फुल्के पापड़ ऐं पकोड़े ते झेड़ो न कनि। मुंहिंजा माइट भली ॾेह जे ॾुकाड़ियल थड़ में था रहनि, पर हा एतिरा बियोयल कोन आहिनि जो पापड़ ऐं पकोड़नि ते झेड़ो कनि। आहिनि त बराबरि तोड़ा माइट मालवीअ जे मुल्क जा, पर भॻवान भलो करई माण्हुनि जेतिरी मेठ ऐं मोहबत बि त हुजनि न मन में। धाणी मुंहिंजो भाउ भाॼाई बि असां वांगुरु बेऔलाद आहिनि, पोइ झेड़ो छा ते कंदा? अरे साईं, झेड़ो कयो नी त उन ॼाड़े टीटी टिबड़ा गोल कराईंदो मानी, मोकिलिजो मानी उन वापसि। मथां पोइ तूं ॾुख करे। हाणे 2-3 फुल्का पचाए ॾे मूंखे, लच्छीअ जो गिलास बि ॾे त मां मांझां थो कयां। तरश धणी पचाए थी वठां। तोवाड़ी रोटी पई हुई, पर ख़बर नाहे रोलू ॿिली किथां आई। निदोरी रोटीअ में वात हणी वई। निदोरी ॿिली कोन्हे, निदोड़ा आहिनि इहे ॿिला जेके सुबुह मर्दान मुंहिंजे मुंहुं पिया। जीअं ई लीमो ख़बर मूंखे नज़र आया न, कमला मूंखे पक थी वई त अॼु मुंहिंजे पेट में दाणो पाणी पवणो ई न आहे। बसि हिकिड़ो पापड़ पचाए वठि, बाक़ी सांझनि सवेलो ई कजांइ, उन में फुल्का ज़रूरु पचाइजांइ। मां 5 पापड़ पचाए थी वठां, पोइ वञा थी इन ढोलू ॾांहुं ऐं चवांसि थी त लीमे ऐं ख़बर खे कमरे में वाड़े छॾ। सिज लहण खां पोइ उन निभागनि खे घर खां ॿाहिरि कढे। हा अरे साईं, चुनीअ जा निपट निंडोड़ा आहिनि, मारे छॾियो, असली सॼो ॼावड़ो बर्बादु करे छॾियो। राम राम, भॻवान भली कंदो। हाणे कंहिंखे ॼाण ॾियो, छंछा मौसम पिया ॾिस त को फुल्को हिकु आहे त। सावल पुट, इहे नाहे जीअं तूं तो सोची। सुभाणे पहिरीं जोड़ जो तूं मल थी वेंदे। अमा तुंहिंजी दुआ सां मां पहिरें जोड़ जो मल त थी वेंदुसि, पर कबूल वांगुरु हूर मुंहिंजा ख्वाब कोन ॾिसंदी, छो त मूंखे ख़बर आहे त औरत कॾहिं बि पहिरियों प्यार विसारे कोन सघंदी आहे। सावल, ज़ाल त मां तुंहिंजी आहियां न, क़बूल को हिन जहान में जीअरो त नाहे वेठो। जिन माण्हुनि सां मोहबत कबी आहे न, उहो माण्हू कॾहिं बि नाहे मरंदो। भल जिस्म जुदा थी वञनि, पर ख्वाबनि ऐं ख़्यालनि में रूह ॻंढियल हूंदा आहिनि। सावल, रूह खे क़ैद करणु कंहिं बि इंसान जे वस में न आहे, ऐं न ई वरी को इंसान कॾहिं कंहिंजी सोच ते पाबंदी हणी सघे थो। बाक़ी मां त निकाह नाले तोसां जीअण मरण जा वाइदा वचन कया अथमि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त तूं मूंसां निभाई या न निभाई, पर मां त मरण घड़ीअ ते पंहिंजे वाइदे ते क़ाइमु हूंदसि। निकाह नालो आहे एतबार ऐं एतिराम जो। रूह में कंहिंजे लाइ इज़त रहे न, त पोइ निकाह न कयल ॾोह जी सज़ा बणिजी वेंदो आहे, ऐं माण्हू मुंहं ते मुनाफ़क़त जो पर्दो चाढ़े छॾींदो आहे, न चाहींदे बि हिक ॿिए सां गॾु गुज़ारींदो आहे, ऐं मां बि मरण ताईं तोसां गॾु गुज़ारींदुसि। सावल, तूं इहे सभु ॻाल्हियूं किथां सिखियो आहीं पुट? इहे न सोच, ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां अणवाक़ुफ़ बणिजी कीअं था ख़ुशियुनि जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। अमा, ख़ुशियूं त इंसान जे अंदर में आहिनि। जेकॾहिं सावल इंसान बणिजी सोचे न, मूंखे यकीन आहे
त मुंहिंजे एहसासनि खे ही ज़रूर सम्झंदो। बाक़ी जेकॾहिं मर्द परस्त मुआशिरे जो मुड़ुस बणिजी ज़ाल खे पंहिंजे पेरनि जी जुती सम्झे, ईअं सोचे न त सांवल ऐं मुंहिंजे विच में नफ़रत जी दीवार खॼी वेंदी। हिन हिक घर में गॾु रही बि हज़ार मेल ॼण असां हिक ॿिए खां परे थी वेंदासीं अम्मा। हा हुर, मोहब्बत ऐं नफ़रत मथां माण्हूअ जो वस ई न हलंदो। जीअं बेख़बरी में तुंहिंजी क़बूल सां मोहब्बत थी वई हुई, ईअं ओचितो अॼु मूंखे नफ़रत थी वई आहे। तोखे त ख़बर ई कोन हुई त शीशे जे घर खे पत्थर लॻण खां पोइ छा थींदो आहे। सांवल पुट, मां तोखे मां बणिजी अर्ज़ थी कयां त पाण में ॿई ईअं ज़िंदगी गुज़ारियो जीअं शादी खां वठी हिन महिल ताईं गुज़ारी अथव। अम्मा, मां तुंहिंजो कसम खणी थो चवां त मां हूर सां ईअं ज़िंदगी गुज़ारींदुसि जीअं। बस सांवल, बस थी ॿुधाए, न खणजांइ मुंहिंजी ज़िंदगीअ जो कसम। सांवल, मूंखे न ॾिजांइ सज़ा। मां सॼी उमिरि सती बणिजी तुंहिंजो साथ नथी निभाए सघां सांवल, मां नथी निभाए सघां। हूर, ये तू छा थी चई? मुड़ुस जे हूंदे तू सती छॾबी? अम्मा, मूं जहिड़ियूं औरतूं मुड़ुस हूंदे बि बेवा ऐं सती बणिजी ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। कंहिंजा त मुड़ुस मोहब्बत जे अंधे घोड़े जा सवार बणिजी वेंदा आहिनि, विसारे छॾींदा आहिनि त के माइटनि जी एहसाननि जी ओधर लाहिणी आहे, ऐं उहा ई एहसाननि जी ओधर लाहिण ख़ातिर मल बणिजी ज़ालुनि खे पालतू जानवर सम्झी ज़ालुनि खे बसि ईअं गाह चाराईंदा वतंदा आहिनि। त पोइ छा अम्मा, जिन सां ज़ालुनि जो पेट त कोन भरबो न। पर अम्मा, कॾहिं बि रूह जी उञ नाहे उजामी सघंदी। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ सांवल कॾहिं बि मल कोन विढ़ंदो। मां मल विढ़ंदुसि अम्मा। हिन औरत जे रूह जी उञ उजाए मां छा कंदुसि, जंहिंजे दिलि में अॻु ई कंहिंजी जाइ जुड़ियल आहे। ख़ामोश, ही तू छा पियो चई सांवल? पंहिंजे पाण खे गारे छो थो ॾे? औरत जी इज़त करणु सिख। हूर बि मूंखे पंहिंजे धीअ जहिड़ी आहे, जीअं तूं मुंहिंजो पुटु आहे। अम्मा, हिकु चमाट मूंखे हूर जी तरफ़ां बि हण। दिलि रुगो औरत खे हूंदी आहे छा? मर्द जे सीने में दिलि न हूंदी आहे? मज़लूम त रुगो औरत हूंदी आहे, ईअं न? औरत ईअं चाहींदी आहे त मर्द उन सां मोहब्बत करे, ईअं न? ऐं औरत भल पंहिंजे मुड़ुस खे माज़ीअ जी पंहिंजी मोहब्बत जा किस्सा ॿुधाए, ईअं न? चपनि सां फिकी मुर्क मुर्की उन जे अॻियां पंहिंजी दिलि जा दर्द लिखाए। पुट, मां मां बणिजी तोखे हथ थी ॿधां, बचियल खाने जी इज़त खे ॾिस। अम्मा, तूं हूर खे सॼी ज़िंदगी क़बूल जे कुर्ब जा ख्वाब ॾिसण दे। मुंहिंजी मोहब्बत बाबा बच्चल खान सां आहे, बाबा बच्चल खान सां बस। ऐं उनजी इज़त तॾहिं बचंदी जॾहिं मां पहिरें जोड़ जो मल थींदुसि। पर हूर जी ख़ुशी ख़ातिर पहिरें जोड़ जो मल मां ज़रूर थींदुसि अम्मा। इहो सॼो राज हूर खे नाले वारे मल पहलवान जी ज़ाल सम्झी इज़त ॾींदो रहे। हूर, तो पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ी आई आहे। का ॻाल्हि नाहे अम्मा, मां नफ़रतनि में जीअण सिखी वेंदुसि। भले सांवल मूंसां दिलि खोले नफ़रत करे, पर मां कॾहिं बि सांवल खां मोहब्बत जी ख़ैरात कोन घुरंदमि। सुठी ॻाल्हि ॿुधाए। अम्मा ई बाबा जो झेड़ो कीअं ख़तमु कजे?
घट में घट तू ही मां ते इहो झेड़ो ख़त्म नथा करे सघूं। पोड़न के छॾ, इहे पाण में विढ़ंदा ऐं ठहंदा रहंदा। छोरा ये आहे छा? हा ज़ाल सां कुल्हो मिलायो वेठो आहीं। अरे पीउ जेका फिकुर अथई अलाए किथे वञी मोह आहे का ख़बर न चार आहे हुन जी त। हा सॼो ॾींहुं ज़ाल जे भर में वेठो कबूतर वांगुरु घू 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 कंदो आहीं। मां छो फिकर कयां अबे जी? अबो तो मुंहिंजी मां सां रोज़ विढ़ंदो आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त अबे खे घर ई न अचण ॾियां। सही तो चवीं, सियारे में सॼी राति खंगी खंगी असांजी निंड थो फिटाए। अड़ी है वॾी निंड जी शौक़ीन आहे। सॼी राति पासो वराए अलाह जो नालो बि कोन थी वठी। बाक़ी हाणे खोंघरनि ते वीचारी परेशान थी थिए। कानो सिज जो निकिरी थो अचे। हा पोइ थी सवड़ माखियूं ॿाहिरि कढी अखियूं माटे थी उथी। हा बाक़ी मुंहिंजो मुड़ुसु वीचारी जी निंड फिटाए थो। खोंघरनि खां परेशान थी थिए। ॿुॾी नथी मरी। अम्मा तोखे त ख़बर ई न आहे, बाबो त निंड में बि तोखे कुदो थो ॻाल्हाए। मूंखे त अहिड़ी थी कावड़ अचे जो दिल थी करे लट खणी अबे ते शुरू थी वञा। छोरा ॿुॾी नथो मरी, ॻाल्हाई छा थो? हाँ छा थो ॻाल्हाई? ही अते खबड़ वारी कावड़ जेका आहे वरी तो मूंखे ॾेखारी आया। पीउ जे लाइ इहे गुफ़्ता ॻाल्हाइबा आहिनि। इहे त पीउ लाइ चई बेशर्मा कंहिं जाइ जा। अम्मा पहिरीं त तूं मूंखे इहो ॿुधाए त मां शर्म कयां या गैरत कयां? बाबो मुंहिंजी मां खे घटि वधि ॻाल्हाए ऐं मूंखे गैरत न अचे त पोइ तूं ई चवंदी त पुटु मुंहिंजो सिर्फ़ु नाले जो पुटु आहे। इएं ई चवंदे इएं मां पंहिंजी फुफी जे पिते खां वाक़िफ़ आहियां। आख़िर बाबा जी भेण जो आहे। ठाहियो मुड़ुस जे अॻियां मुर्की न ॻाल्हाईंदी कर। त मुक हणंदी सही ॾंद भनी छॾींदी सही। वाछूं थी टेड़े मुंहिंजा अॻियां। फुफी मुंहिंजा त जवानी जा ॾंद आहिनि, कुझु बि कोन थींदो। बाक़ी तुंहिंजूं आङुरियूं टुटी पवंदई। उहे ई पोइ असां वरी वेल में हूंदासीं। वेले त तोखे हथनि सां गिरा खाराइणो पवंदो। मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो तुंहिंजनि हिननि किननि हथनि सां पंहिंजी मानी खाईंदुसि। जहिड़ो तहिड़ो भाउ मुंहिंजो मुड़ुसु आहे पोड़ो सोड़ो पाणे मूंखे हथनि सां मानी खाराईंदो। सोरठ ॾिठई बाबो ई अम्मा पाण में ठहियल अथई, रुगो असांखे था विड़ी ॾेखारिनि। फुफी उथ पंहिंजे मुड़ुस खे पाण ॻोल्ह। असां ॿई शहर था वञूं। उथ त पाण तयारी कयूं। हल हाँ कयो छा था वाहे लॻेव? दिमाग़ ख़राब थी पियो अथव छा? शहर हलिया वे छोरा ओ छोरा। ऐं कुझु ख़ुदा जो वाहे लॻेसि हिनखे ओए तावीज़नि जा असर थिया। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजी सलाह छा आहे? आख़िर कजे त छा कजे? वैसे भलो हिन में आहे त पाण बचल खान जे राज जो नालो बि न खणूं। रैसा मुड़ुसु थकिजी पए त ॾाढी बि बार लॻंदी आहे। रैसा ज़हूर त ज़ैफ़ानी मार खाइण खां पोइ सफ़ा रूह खणी वियो आहे। ज़हूर त वाकई रूह खणी वियो आहे, पर बचल खान सां जहिड़ो ॼण त खखर में खड़ो हणणो आहे। रैसा सिर्फ़ु एतिरो सोच, तो जहिड़ो मुड़ुसु बि ज़ैफ़ानी मार खाए ऐं माफ़ी वठी अचे, इहो असांजे सरदार जो शान न आहे। रैसा राज में घोड़े कन बराबरि आहिनि। काल करम खान बेइज़तो थी मोटियो, असांजे हथों ई माराए छॾियसि। करम खान बि तव्हां वांगुरु बेइज़तो थी मोटियो। रैसा उनखे त तव्हां सज़ा ॾिनी, पर पंहिंजे लाइ छा सोचियो अथव? माना त तव्हां सभु इन में राज़ी आहियो त बचल खान सां जहिड़ो कजे। रैसा ज़हूर त चए पियो बचल खान सां मुंहिंजो को बि जहिड़ो न आहे, ऐं मूंखे बि चई त सोभारे खे चइजो त बचल खान सां जहिड़ो न करे। न त छा बचल खान छा कंदो? बचल खान भले कुझु बि न करे, रुगो खूननि जी FIR कटराए न त बि असां फाही चढ़ी वञूं। फाही चढ़ंदासीं? छा नंढड़ खाऊं? सोभारा खाना तूं डिॼे थो। करम खान जो खून गिची में न पवे, इहो खून भी बचल खान जी गिची में पइजी सघे थो। कीअं भला? थोरो मूंखे त सम्झायो। तव्हां जेको कुझु चओ था न मां सभु सम्झी वियुसि। सुभाणे 2-3 मुड़ुस मूंसां संभरी गॾिजी हलो त सरदार साईं सां मिली अचो। शींहं पाण में आम्हूं साम्हूं थियनि त ख़बर पए त कंहिं में केतिरी ताक़त आहे। हाणे इहो बचल बची ॾेखारे असांजो सरदार न, 2 धारुनि वारी तलवार आहे, तलवार। उहो ई न बचल सां मोह ॾींदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।